नहमदुहु व नुसल्ली व नुसल्लिमु अला रसूलिल करीम। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। राहे इस्लाम में तमाम दोस्तन की खुशामदीद। प्यारा दोस्तों, अज बेहतरीन मालूमात खणी तव्हांजी खिदमत में हाज़िर थियो आहियां। सो ही आहे त अज सूरत रहमान जा कुछ फ़ज़ाइल अवांजी खिदमत में अर्ज़ कंदुसि त सूरत रहमान केतरी फज़ीलत ऐं बरकत वारी सूरत आहे। इन जे मुतालिक़ अल्लाह जे प्यारे महबूब करीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जिन जो फ़रमान मुबारक भी अवांजी खिदमत में अर्ज़ कंदुसि। पर उन खां अॻु में अवां सां गुज़ारिश आहे त जेकॾहिं अवां असांजो चैनल सब्सक्राइब नाहे कयो त असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं गॾोगॾु घंटी जे निशान ते क्लिक कयो तांजो असांजी हर अचण वारी नई मालूमात तव्हां ताईं आसानी सां पहुची सघे। त प्यारा दोस्तों, हज़रत अलीउल मुर्तज़ा रज़ियल्लाहु ताला अन्हु खां रिवायत आहे त मूं नबी पाक सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जिन खे इहो फरमाईंदे ॿुधो त हर शइ जे लाइ सूंहं आहे ऐं क़ुरान पाक जी सूंहं सूरत रहमान आहे। ऐं सरकार दो आलम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जिन जो फरमान मुबारक आहे त सूरत रहमान ऐं सूरत वाक़िया पढ़ण वारे खे ज़मीन ऐं आसमान जे फ़रिश्तनि में जन्नतुल फ़िरदौस जे रहण वारो सॾियो वेंदो आहे। यानी उहो माण्हू जेको सूरत रहमान ऐं सूरत हदीद जी तिलावत करे थो त ज़मीन ऐं आसमान जा मलाइक उनखे जन्नतुल फ़िरदौस में रहण वारो सॾींदा आहिनि। यानी जन्नतुल फ़िरदौस जे रहण वारे नाले सां उनखे पुकारींदा आहिनि। सूरत रहमान 11 मरतबा पढ़ण सां हर मक़सदु पूरो थींदो आहे। हिन सूरत खे लिखी करे ऐं धुई करे तिली जे बीमारी वारे मरीज़ खे प्यारणु फ़ाइदेमंद आहे। प्यारा दोस्तों, ही मुख़्तसिर सूरत रहमान जा फ़ज़ाइल अवांजी खिदमत में ऐं नबी पाक सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जिन जा फ़रमान मुबारक अवांजी खिदमत में अर्ज़ कयुमि त अल्लाह पाक असां तव्हां सभिनी खे क़ुरान पाक तिलावत करण जो शौक़ ऐं जज़्बो अता फ़रमाए, क़ुरान पाक जे मथां अमल जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। अल्लाह पाक असां तव्हां सभिनी खे हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जिन जे फ़रमान मुबारकनि जे मथां अमल जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। त प्यारा दोस्तों, ही हुई अॼु जी मालूमात। वरी नई मालूमात में अवांजी खिदमत में हाज़िर थींदुसि। तेसीं ताईं इजाज़त ॾींदा। अल्लाह हाफ़िज़।